वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। कराची पोर्ट जे बहितरीअ लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। वज़ीर-ए-आज़म हाउस मां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु मोकल वारे ॾींहुं कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान टेसूरी समेत अहम अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ कराची जे कारोबारी बिरादरी ऐं एक्सपोर्टर्स सां बि गॾु जाणियूं कंदो। वज़ीर-ए-आज़म खे मेरी टाइम अफेयर्स ऐं पोर्ट कासिम बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बिजली सार्फ़िन खे वधीक बिल मोकिलण वारनि शिकायतुनि जो नोटिस वठंदे वाधो बिजली बिल मोकिलींदड़ वाबड़ा ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 200 यूनिट इस्तेमालु कंदड़ वाहिपेदारनि सां थियल नाइंसाफ़ीअ जो अज़ालो कयो वेंदो। नए चूंडियल ईरानी सदर मसूद पज़शकियान जो ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई सां मुलाक़ात। मुल्क जी तरक़ीअ लाइ गॾिजी कमु करण ते इत्तिफ़ाक़। चूंडुनि में कामयाबीअ ते मसूद पज़शकियान ईरानी अवाम जा थोरा मञंदे चयो आहे त वाइदो कयां थो त अवाम खे अकेलो न छॾींदुसि। गुलशन हदीद वेझो ॿ ॾींहं अॻु स्टील टाउन पुलिस जी मुबैना फायरिंग में मारिजी वियल केटी बंदर वासण सायरा समूह जे वारसनि जो क़ौमी शाहरा ते धरणो जारी। मुज़ाहिरीन ससी टोल प्लाज़ा वटि टेंट हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस मथां केस दाख़िल थियण ताईं एहतिजाज ख़त्म करण खां इनकार। कराची हैदराबाद ऐं चट्टो रोड बंदि हुअण सबबि गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं। हज़ारे मुसाफ़िर परेशान। शिकारपुर जे कच्चे में धाड़ेल पाण में विड़ी पिया। फायरिंग में 3 बदनाम धाड़ेल मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। गोलो दड़ो भरिसां भगल पुल वटि धाड़ेल हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि बदनाम धाड़ेल निसार जखराणी, रियाज़ शाफरी ऐं चतोई नाले धाड़ेल मारिजी विया। धाड़ेल रियाज़ जखराणी ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि हिक ॿिए मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 3 ॾोहारी मारिजी विया आहिनि। लाश खणाइण लाइ कच्चे तरफ़ वञी रहिया आहिनि। रावती में शहर ऐं सेलरा बिरादरीअ जे 2 धुरनि में तकरार। नौजवान क़त्ल। ॻोठ महबूब सेलरो में 8 खां वधीक हथियारबंदनि घर ते हमलो करे ॾिनो। गोलियूं लॻण सबबि नौजवान भाॻियो। सेलरो मारिजी वियो। धुरनि में छिकताण तेज़। आईजी सिंध गुलाम नबी मेमन गंबट वेझो लाड़काणे वासी बिल्डर गिरड़ो ख़ान जतोई जे अगवा वाक़े जो नोटिस वरितो। एसएसपी ख़ैरपुर खां रिपोर्ट तलब। लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जी पुलिस गंबट जे कच्चे में लथल बिल्डर गिरड़ो ख़ान जतोई जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरतुनि समेत 2 ॼणनि जा लाश हथ। मीरपुर ख़ास जे ॻोठ केसर राजल भरिसां खजनि जे बाग़ मां औरत जो लाश मिलियो। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। फोती औरत जी सुञाणप न थी सघी। ॾारकी लॻ ॻोठ बागो भुट्टो में सरकारी अस्पताल वटां हिकु शख़्स जो लाश हथ आयो। सुञाणप न थी सघी। कारगिल जी जंग में दुश्मननि खे टोटा चबाईंदड़ हवलदार लालक चांद शहीद निशाने हैदर जो अॼु 25 शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ ऐं 3 हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि पारां भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त क़ौम मुल्क जी दिफ़ा लाइ जान जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि जी हमेशह गर्ज़ी आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बि शहीद हवलदार लालक चांद जी शहादत ॾिहाड़े ते भेटा पेश कई। ऐं थरजी कोयल माई भाॻीअ जे विछोड़े खे 38 वरे विहामी विया। सकाफ़त खाते सिंध जे लोक गीतनि जी राणी माई भाॻीअ जे वरसे जे मौक़े ते का बि तक़रीब न कोठाई। माई भाॻी जा गीत अॼु बि चरजंग में मक़बूल।